चौथों ॾींहुं आहे पंजूं ॾींहुं असां सां गॾु आहे। असां सां केर बि सियासी कामोरो को बि लड़ी न आयो आहे हींअर ताईं। थाणे जे आॾो जेको मामूचंद आहे थाणे जे आॾो 20 क़दमनि जे हिसाब सां 20 फुट वधि में वधि उन ते चइजे उन जे आॾो खून थियो आहे। असांजे SHO या केर बि हेठियूं अमलदार लड़ी न आयो। असांजो जवान तड़पी तड़पी उते बेगुनाह आहे उन्हनि हथियारनि जे धकनि में शहीद थियण वारो हुयो साईं। वरी इन खां पोइ असां गंबट पहुतासीं। गंबट खां पोइ बि 4 कलाक 5 कलाक डॉक्टर हिकिड़े आसरो डी सर्जन नेठि जवाबु ॾिनो साईं। उन खां पोइ साईं असां नवाब शाह पहुतासीं। नवाब शाह में बि असां सां मतिलबु कंहिं बि सुठे सरकार न थी पर मतिलबु जेकी बि थी पर उन खे बि सूर सहंदे नेठि असांजो भाइटियो मुंहिंजो साईं शहीद थी वियो साईं। इन जे लाइ साईं असां SSP खैरपुर DIG सखर ऐं साईं IG सखर साईं ऐं साईं ॿियनि हेठियनि आला करियूं त असां 5 ॾींहं आहे FIR थी चुकी आहे पर हा साईं FIR थी 5 ॼणनि ते साईं 6 नामालूम आहे जी साईं 5 ॼणा हा साईं हा उहे नाले बनाए माना उन्हनि जा नाला ॾिनल आहिनि। 5 ॾींहं आहे FIR थी वई आहे त हींअर ताईं DSP SHO सूबेदारो कंहिं बि हिसाब में न आई आहे। DSP SHO ऐं ॿिया मामूचंद या उन्हनि सां ॿिट बणियल आहिनि ॾोहारियुनि सां उन्हनि सां माना का ॾेती लेती करे हींअर ताईं का बि असांजो माना असांजे भाइटे जो को बि क़ातिल गिरफ़्तार न करे सघिया आहिनि। उहे सरेआम घुमंदा था अचनि ऐं उहे साईं उन खां पोइ धमकियूं ॾियाराए वरी बि मोकिलियो अथनि त तव्हां असां सां तावन कयो जेकॾहिं न त जेकॾहिं असां अञा तव्हांजा हा साईं जा केस तव्हां हथु खणो। असां इन जे लाइ अर्ज़ु था करियूं साईं तव्हांजी असां मीडिया वारनि जी महिरबानी तमामु साईं। असां 5 ॾींहं वॾे सहकार में आहिनि बाक़ी अॻिते साईं आलिया अफ़सर को बि असांजे न को सियासी कामोरो को लड़ी आयो आहे साईं।